सचल थाने देखणी आया है जागीर नाए थाणो हाथ ताज पी जी जागीर नाए ये मामला है ताजी कस्टडी में आया हूं कहां वटू ने सा जागीर पंहिंजो रवैयो पंहिंजो अमल दुरुस्त रखो पंहिंजे इख़लाक़ में रहो पंहिंजे इख़लाक़ जे दायरे में रही ख़ासि तौर ते ही माण्हू पंहिंजे इख़लाक़ जे दायरे में रहो ही ख़ासि तौर ते ही माण्हू पंहिंजे इख़लाक़ जे दायरे में रहो हिन खे चओ हलियो वञे हिन हमरा खे चओ हलियो वञे